अस्सलाम वालेकुम नाज़रीन, DRE अलर्ट जे इंटरव्यू सीरीज़ में एक भेरो ॿीहर हाज़िर थियो आहियां। अॼु असां कुझु बुनियादी मालूमात खे शेयर कंदासीं त जीअं अव्हांजी मालूमात में इज़ाफ़ो थिए। इंटरव्यू में वेठा आहियो, अव्हां खां पुछनि था त बाबा टालस्टॉय जो तालुक़ु कहिड़े मुल्क सां हो? तव्हां चवंदो साईं रूस सां। बाबा टालस्टॉय जो सिंधी अदब में नालो मिले थो असांखे। टालस्टॉय जा कहिड़ा किताब सिंधी अदब में तर्जुमो थिया आहिनि? तव्हां चवंदो साईं हिकिड़ो किताबु आहे नेठि छा कजे, नूरुद्दीन सर्की साहिबु तर्जुमो कयो आहे। अमुन ऐं जंग जे नाले सां हिकिड़ो किताबु बिहारी लाल छाबड़िया साहिबु तर्जुमो कयो आहे। ऐं अहिड़े तरीक़े सां टालस्टॉय जो हिकिड़ो किताबु आहे प्यार जे नाले सां, उहो तर्जुमो कयो आहे A.J. उत्तम साहिबु। याने प्यार, अमुन ऐं जंग ऐं इन सां गॾोगॾु नेठि छा कजे, हीअ टे किताब टालस्टॉय साहिब जा तर्जुमो थिया आहिनि सिंधीअ में। अहिड़े तरीक़े सां तव्हां खां पुछनि था त बाबा डॉक्टर गुरबख्शानी साहिबु छा जो रिसालो मुरतब कयो, ऐं उनजा टे भाङा तव्हांखे ख़बर आहे। टियों भाङो कॾहिं छपियो? तव्हां चवंदो 1931 में। अच्छा, उन में भला कहिड़ा कहिड़ा सुर आहिनि? तव्हां चवंदो लीला चनेसर, उमर मारवी, कामोद ऐं घातू, केदारो। अहिड़े तरीक़े सां 7 सुर आहिनि हिन में। सुर टे भाङे में तव्हां खां पुछी सघनि था त घणा सुर आहिनि? तव्हां चवंदो 7 सुर आहिनि। अहिड़े तरीक़े सां तव्हांखे चवनि था त भला बाबा इहो ॿुधायो असांखे तव्हां त सिंधी अदब जी तारीख़ जो जॾहिं ॻाल्हि था कयूं त सूमरनि जे दौर जी ॻाल्हि था कयूं। सूमरनि जे दौर में जेको सूमरा हाकिम हुआ उन्हनि जो मज़हब कहिड़ो हो? तव्हां चवंदो साईं उहे मुस्लमान हुआ। कहिड़े फ़िरके सां तालुक़ु रखंदड़ हुआ? तव्हां चवंदो साईं इस्माइली फ़िरके सां तालुक़ु रखंदड़ हुआ। भला इहे सूमरा ज़ात जा असुल केरु हुआ? इन जो असब नसब छा थो चए? तव्हां चवंदो साईं इहे सिंधी हुआ ऐं इहे राजपूत नस्ल जा सिंधी हुआ। अहिड़े तरीक़े सां तव्हां खां पुछंदा भला इहो ॿुधाईंदो तव्हां असांखे त मीर अली नवाज़ नाज़ कहिड़े दौर जो शाइर आहे? तव्हां चवंदो साईं अंग्रेज़ दौर जो शाइर आहे ऐं हीउ टालपुर हाकिम रहियो आहे। ऐं पंहिंजे टालपुर दौर में हिन वटि उताक हूंदी हुई, हिन वटि मुशाइरा थींदा हुआ। हफ़ीज़ जालंधरीअ जहिड़ो माण्हू हिन जे दरबार में उहो शाइरी चवंदो हो। अहिड़े तरीक़े सां भला इहो मीर अली नवाज़ नाज़ जी तदफ़ीन किथे थियल आहे? तव्हां चवंदो साईं करबला मौला में तदफ़ीन थियल आहे। अहिड़े तरीक़े सां ॻाल्हियुनि मां ॻाल्हियूं निकिरंदियूं। तव्हां खां पुछंदा त भला उहो कहिड़ो शाइर आहे जंहिं मकलीअ ते हिकिड़ो तवील नज़म लिखियो आहे? तव्हां चवंदो साईं नियाज़ हमायूनी साहिबु आहे। अच्छा, भला इहो ॿुधाईंदो त लतीफ़ साईं कहिड़नि धातुनि जो ज़िक्र कयो आहे? धातु जो ज़िक्र कहिड़ो कयो अथई? तव्हां चवंदो साईं सोन जो ज़िक्र कयो अथई, चांदीअ जो ज़िक्र कयो अथई ऐं लोह जो ज़िक्र कयो अथई। लतीफ़ साईं तूं पारस सां लोह सञे तां सोन थिया। ऐं अहिड़े तरीक़े सां भला इहो ॿुधाईंदो त लतीफ़ साईं कहिड़ियुनि भाॼियुनि जो ज़िक्र कयो आहे पंहिंजी शाइरी में? तव्हां चवंदो साईं लिलुर जो ज़िक्र कयो अथई ऐं मेहे जो ज़िक्र कयो अथई ऐं खुंभियुनि जो ज़िक्र कयो अथई ऐं ईअं ॿियनि खोड़ सारियूं भाॼियूं आहिनि जिन जो लतीफ़ साईं ज़िक्र कयो आहे। वरी तव्हांखे चवंदा भला जानवर कहिड़ा आहिनि जेके लतीफ़ साईं पंहिंजी शाइरीअ में उनजो ज़िक्र कयो आहे? तव्हां चवंदो साईं हरण जो ज़िक्र कयो अथई, रूझ जो ज़िक्र कयो अथई ऐं अहिड़े तरीक़े सां उठ जो ज़िक्र कयो अथई ऐं हाथीअ जो ज़िक्र कयो अथई, हाथी हंधा न चुरे। ऐं अहिड़े तरीक़े सां हरण जो ज़िक्र कयो अथई। अच्छा, तव्हां खां वरी पुछंदा बाबा हरण सां गॾु हिकिड़े ॿिए पखीअ जो ज़िक्र कयो अथई कंहिं शेर में, ॿुधाईंदो उहो कहिड़ो शेर आहे? तव्हां चवंदो साईं जीअं सो हरण हुमा सरगर्दा संसार में। त हुमा पखी आहे ऐं हरण जानवर आहे, ॿिन्ही जो ज़िक्र कयो अथई। अहिड़े तरीक़े सां तव्हांखे चवंदा भला लतीफ़ साईं जो हिकिड़ो शेर आहे त जित न पखीअ पेर तित टिमके बाहड़ी, जित न पखीअ पेर तित टिमके बाहड़ी, ॿियो ॿारींदे केरु खाउड़ की खीररी। इहो कहिड़े सुर में आहे? तव्हां चवंदो साईं इहो रामकली में आहे। वरी तव्हांखे चवंदा भला गंजे टकर जो ज़िक्र छा साईं कहिड़े सुर में कयो आहे? तव्हां चवंदो साईं इहो खाउड़ी सुर में कयो अथई गंजे टकर जो शेर। भला गंजे टकर जे हवाले सां को शेर ॿुधायो? तव्हां चवंदो साईं गंजे टकर जे हवाले सां आहे त पयो जिन परो गंजे डूंगर गाम जो, छॾे खेठि खरो लोचे लाहूती थिया। ॿियो शेर ॿुधायो जंहिंमें गंजे टकर जो ज़िक्र थियल हुजे? तव्हां चवंदो साईं पई जिन बास गंजे डूंगर गाम जी, छॾे सभु लिबास लोचे लाहूती थिया। अच्छा, वरी तव्हांखे पुछंदा त भला लतीफ़ साईं हिकिड़ो ज़िक्र कयो आहे हरणीअ जो ज़िक्र कयो अथई, हरणीअ जो। त उहो हरणीअ वारो जेको ज़िक्र आहे
उन में लतीफ़ साईं जीअं सोहरण हुमा जी का ॻाल्हि कई आहे उहा कहिड़े फ़लसफ़े तहत ॻाल्हि कई अथई त उन चयो उन इश्क जो फ़लसफ़ो ॿुधायो आहे। जीअं सोहरण हुमा सरगर्दान संसार में इश्क जे फ़लसफ़े खे लतीफ़ साईं उनखे एक्सप्लेन करण जी कोशिशि कई आहे। वरी तव्हां खां पुछंदा त भला जेको चंड आहे घणा चंड मिलाइजनि त लतीफ़ साईं चए थो त उनजे बावजूदि बि मुंहिंजे पिरीअ खां घटि आहिनि, माना केतिरा चंड मिलाया अथई पंहिंजी शाइरीअ में, घणा अथई। तव्हां चवंदो साईं हुन चयो आहे त 84 चंदन, माना चंड 84 गॾिजनि तॾहिं बि मुंहिंजे पिरीअ खां सवाइ ऊंदा आहे। अहिड़े तरीक़े सां लतीफ़ साईं जे शाइरीअ मां बेशुमार सवाल बि थी सघनि था ऐं उनजे दास्ताननि मां बि बेशुमार सवाल थी सघनि था। मिसाल जे तौर ते तव्हां खां पुछी सघनि था पिया त बाबा हाणे तव्हां इहो ॿुधायो त सुर बिलावल, उन सुर बिलावल में लतीफ़ साईं कहिड़े फ़क़ीर जो ज़िक्र कयो अथई? तव्हां चवंदो साईं वगंद फ़क़ीर जो। बाबा सुर प्रभाती में लतीफ़ साईं सुपड़ सखीअ जो ज़िक्र कयो आहे, ॿुधाईंदो त को शेर? तव्हां चवंदो साईं तूं सुपड़ ऐं सीकड़ो, इहो शेर आहे लतीफ़ साईं जो, तूं सुपड़ ऐं सीकड़ो वारी जेका सीरीज़ आहे उन में लतीफ़ साईं इन जो ज़िक्र कयो आहे। तूं सुपड़ ऐं सीकड़ो, तूं ॾातार ऐं ॾोह, ठीकु आहे, अहिड़े क़िस्म जी उन शाइरी कई आहे। सो ख़ैर ईअं सवालनि मां सवाल निकिरंदा ऐं तव्हां ॻाल्हियुनि मां ॻाल्हियूं ऐं सवालनि मां सवालनि जा जवाब ॾींदा वेंदव ऐं तव्हांजा बेड़ा पार थींदासीं। उमेदु आहे त तव्हांखे ही जेके अहम टिप्स आहिनि इहे बि सम्झ में आया हूंदा ऐं यकीनन तव्हां इल्मु गॾु करण जी कोशिशुनि में मसरूफ़ आहियो ऐं ही नंढड़ा कतरा तव्हांजे इल्म में इज़ाफ़ो कंदा ऐं ही नंढी ॼाण तव्हांजो ज़हन उन्हनि ॻाल्हियुनि ॾांहुं बि छिकाईंदी जिन ॻाल्हियुनि ॾांहुं तव्हांजो ध्यानु न हूंदो। सो उमेदु आहे त असांजी हीअ ॻाल्हि बि तव्हांजे क़बूल पवंदी। सो मोकिलाणी न आहे, वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में ॿिए कंहिं तरतीब सां ऐं ॿिए कंहिं मौज़ूअ सां हाज़िर थींदासीं। सो जॾहिं पेर तॾहिं ख़ैरु।